जिक्र में रहमान सुखान जानी माली हसरत व कबूल फरमा। मुझे अल्लाह मोहम्मद अज़मत वास्ती इन अज़ादारन जो नफ़स अज़ात अच्छा कबूल फरमा। उलमा इकराम जो खिताब ज़िक्र बनबार गाड़ियाँ में कबूल फरमा। मोमिनीन जो तौफीक़ात खैर में, रिज़्क़ में, माल में, इज़्ज़त में इज़ाफ़ा फरमा। तमाम शिया में हैदर करार के अर्ज़ो समाजी आफ़ात बलियात मुनाफ़िक़ीन दी मुनाफ़िक़ा हासिदीन दी हसद हिफ्ज़ अमानत फरमा। असा जबानी हादी महदी जो जल्द ज़ुहूर फरमा। असा सदरी के मौला के अवान साहब शुमार फरमा। ज़िक्र दी कबूलियत वास्ते बुलंदतर सलावत। माशाअल्लाह ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलवात। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन। सलवात। वअला आलि तय्यबीन ताहिरीन अल-मासूमीन अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुमुर रिज्स अहलल बैत व युत्तहिरुहुम तत्हीरा। सय्यदना व नबीना व तबीब क़ुलूबना व शफ़ीअ ज़ुनूबना मौलाना व मौला सक़ल जद्दिल हसन वल हुसैन अबुल क़ासिम मुहम्मद वस्सलातु वस्सलामु अला सय्यदतिल मासूमतिल मख़दूमतिल महरूमा अल महरूमतिल मज़लूमा हक़ मीरास अबीहा अल्लती क़ालत सुफ़्फ़त अलैहि मसाइबु लौ अन्हा सुफ़्फ़त अलल अय्याम लअसरना लयालिया। वस्सलातु वस्सलामु अला अल-फ़ातिहिल ख़ैबर वल ख़ंदक़ वल उहद वल बदर वल हुनैन अबी शबीर व शब्बा अली अमीरुल मोमिनीन। सलवात। फ़ातिह खैबर अली फ़ातिह खंदक अली
एडो बहादुर अली, लेकिन कुछ मोड़ अहिड़ा अचनि था अली जी ज़िंदगी में। रोअण वारो वफ़ात ख़ैबर अली दाऊं करे रुनो। कहिड़ो मोड़? अल्लाह गवाह टे जमात रुसानी बतूर दे वसीयत जे मुताबिक अली मौला रात जे टाइम हुसैन जी मां के जने गुस्ल ॾेहा, गुस्ल ॾींदे ॾींदे अली जो हथ जॾहिं सैयदा जे ज़ख्मी पहलू ते अल्लाह गवाह अली जड़े बहादुर इमाम का कोक बुलंदिया फिजा करीब जी करे दे दिया अली तवाजे फाते खैबर केड़ी गाला जो दाह करे रोता रोई करे अली फरमाए तो फिजा भेड़ रोआ रही गाल थी अज खबर भैया ज़हरा जो पासे जो भगला अज खबर भैया ज़हरा जे पहलू मां अञा खून थो वहे रोइण वारो पुछो अली जी धी ज़ैनब खां इहे मां जो ज़ख्मी पासीर जो पटियूं ॿधायई रोइण वारो फाते खैबर मौला दीवारुनि सां टक्कर हणी करे रोई करे फरमाया ज़हरा अज ॾींहं ताईं लिकायो हुयई मत मुंहिंजो अली परेशान थिए। हिकु मरतबो रवायत जा जुमला पढ़िया हिकु मरतबो जनाब सैयदा दरबार खां जॾहिं मोटी आई हुई न ईअं चेहरे ते पर्दो ॾींदी हुई घर जो कमु कंदी हुई अल्लाह गवाह ईअं हवा जो झोंको आयो रुख़सार तां हिजाब सैयदा हटियो आहे हसनैन जी जीअं मां जे रुख़सार ते नज़र पई न ॿई नंढड़ा डोड़ींदा आया रोई करे चवनि था मां ॿुधा त तई तव्हांजे चहिरे ते रुख़सार ते कंहिं कारा दाग मढ़ाया ज़हरा हसनैन के झोली में वारे प्यार करे थी मुझे औलाद अली बाबे के न बुधा दो मां अली का ये दर्द लिखाया ये न दारी मरी वजह والصلاة والسلام على الحسين الغريب المظلوم المقتول المذبوح بلا جرم ولا خطأ في أرض كربلاء أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في محكم كلام المجيد وفرقانه الحميد بسم الله الرحمن الرحيم وهو شهر رمضان الذي أنزلت فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان وجعلت فيه ليلة القدر وجعلتها خير من 1000 شهر صلوات पाक मौला जा सदार आशिको अल्लाह ताला जो चरण वालियां जो फर्ज गुज़ार शर कबूल फरमाए यकीनन अजो वो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं ते अली जी औलाद परदेस में यतीम जी मुझे दिल चे थी अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी
सीरत ऐं किरदार ते ॿ-4 मिंट तव्हांजी इल्म में इज़ाफ़ो कयां त अली साद कहिड़ी जो नालो आहे ऐं यकीनन अल्लाह तव्हां असांखे इन पंहिंजी इबादत जे लाइ मुंतख़ब कयो आहे ऐं अल्लाह जंहिं ते राज़ी थींदो आहे न यकीन ॼाणो उन जी दिलि में मोहब्बत हुसैन दाख़िल कंदो आहे ऐं अल्लाह जंहिं ते नज़र करम कंदो आहे उनखे रमज़ान जे हिननि क़दर जी रातुनि में ॾींहंनि में इन ज़िक्र में अचण जी आमाल अंजाम ॾियण जी अल्लाह सआदत नसीब कराईंदो पर मैं करोड़ों की तादाद में हज़ारनि की तादाद में माण्हू घुमंदा